नमस्कार, मां डॉक्टर सुरेश बबलानी। असां वापसि शुरू करे रहिया आहियूं सिंधी तनक़ीद ते असांजो अॼु जो ही वीडियो। पहिरीं असां 5 मज़मून पढ़ी आया आहियूं ऐं मूंखे पूरो विश्वास आहे त तव्हां तनक़ीदी किताब जा 5 मज़मून पढ़ण खां पोइ मुंहिंजो ही वीडियो ॾिठो हूंदो ऐं तव्हां बिल्कुलु हींअर ख़ुशि हूंदा कि हा, हाणे असां पंहिंजे एग्ज़ाम में हिन तनक़ीदी मज़मून ते पंहिंजा सुवाल अटेंड करे सघूं था पिया। त अॼु मां 6 मज़मून खां शुरू कयां थो। असां जेके 5 मज़मून ॾिठा हुआसीं उहे शाह, सचल, सामी ऐं किशनचंद बेवस ते हुआ। हाणे असीं अॻियां था हलूं पिया। अॻियों 6हों मज़मून जेको आहे उहो आहे नाटक नवीसीअ जी ओसर, जेको लिखियो आहे मंघाराम मलकाणी साहिबु। मंघाराम मलकाणी साहिब जो किताबु आहे सिंधी नसर जी तारीख़, यानी हिस्ट्री ऑफ सिंधी लिटरेचर। उन मां ही जेको तनक़ीदी मज़मून आहे उहो प्रोफेसर हरीश वासवाणी साहिबु वरितो आहे। हाणे प्रोफेसर वासवाणी साहिबु हिन खे रवायती तनक़ीदकार जी सिफ़ में रखे थो पियो। छो थो रखे पियो उहो अॻियां हली करे ॾिसूं था पिया। लेख में सिंधी नाटक जी ओसर, यानी जॾहिं पहिरियों सिंधी नाटक लिखियो वियो तंहिंखां वठी देश जे विरहाङे यानी 1947 ताईं जा अंग अखर पेश कया विया आहिनि। इहो पूरो तव्हां जॾहिं मज़मून पढ़ंदा त तव्हांखे ॼाण मिलंदी कि असांजो सिंधी नाटक कीअं अॻियां वधियो आहे। लेखक ॼाणायो आहे त पहिरियों सिंधी नाटक तर्जुमे मां आयो, जंहिंजो तर्जुमेकार हो मिर्ज़ा कलीज बेग ऐं नाटक हो लैला मजनू, जेको 1880 में लिखियो वियो हो। यानी 1880 में सिंधी नाटक पहिरियों तर्जुमे सां आयो आहे। हालांकि इहा ॻाल्हि ठीकु न आहे। जॾहिं मां नाटक वारे हिसे में ईंदुसि त मां हुन ते वधीक वाज़ा कंदुसि त सिंधी नाटक केतिरो पुराणो आहे। जॾहिं कि असुल को सिंधी पहिरियों नाटक 1894 में नल दमयंती मास्तर ॼेठानंद खिलणदास प्राणीअ जो लिखियलु हो, जेको 1894 में ई मंच ते अची वियो हली। माना हू जेका हुई उहा पहिरीं स्क्रिप्ट हुई लैला मजनू वारी, जेको असली नाटक आहे उहो 1894 में आहे। माना नाटक जॾहिं मंच ते पेश थिए थो तॾहिं उहो नाटक आहे, वरना उहा स्क्रिप्ट आहे असां वटि मज़मून जे रूप में आहे, साहित्य जे रूप में आहे। लेखक सिंधी नाटकनि जा दौर जीअं त संस्कृत तां वरितल धर्मी नाटक, शेक्सपियर्स जा रोमांची नाटक, सनसनीखेज़ नाटकनि जो दौरु, हक़ीक़त निगारीअ जो दौरु, लोक नाटकनि जो दौरु, इहे दौर हुन चिटा कया आहिनि। तनक़ीद कंदे लेखक पूरो सुजाॻ आहे हिन नाटक जे इतिहास मां न रुॻो नाटक लिखणु, पर उन खे मंच ते पेश करणु ऐं नाटक मंडलियुनि जा नाला बि पाठकनि जे साम्हूं रखिया आहिनि। यानी कहिड़ी नाटक मंडलीअ कहिड़ो नाटक सिंध में पेश कयो उहो बि हुन तनक़ीदी मज़मून में मंघाराम मलकाणी साहिबु ॾिनो आहे। एतिरो ई न त लेखक हर नाटककार जे तर्जुमे ऐं रचना ते बि पंहिंजी बेबाक कलम हलाई आहे। जीअं मिर्ज़ा कलीज बेग जे बारे में संदसि रायो पेज नंबर 77 ते चिठियल आहे त हिकु अजीब ॻाल्हि त कलीज बेग जा मग़रबी किताबनि तां उल्थो कयल नाटक सभु हिंदुस्तानी ज़िंदगीअ में बिहारियल हुआ, पर संदसि कंहिं बि वॾे नाटक में सिंधी माहौल ॾेखारियल कोन्हे। यानी तर्जुमो कंदे कंदे असांखे छा करणु घुरिजे उन जी उहा हिकु सिख्या बि ॾेई वियो आहे हली, त असीं जंहिं माहौल में आहियूं, जितां असीं खणी था अचूं पिया, उन माहौल में असांखे उहो नाटक बिहारणो पवंदो या उहा अनुवाद जी रचना असांखे बिहारणी पवंदी। उहा कमी जेका आहे हिन मिर्ज़ा कलीज बेग जे नाटक में ॾिसण थी अचे। लेखक जे इन ई राय सां साफ़ ज़ाहिर आहे त हू साहिबु बिना कंहिंजे असर जे जेको चवणु ऐं पाठकनि जे साम्हूं रखणु थो चाहे सो रखण में कामयाबु वियो आहे। त हीअ असांजे नाटकनि जी हिकु जेका हिस्ट्री आहे उहा असांखे मंघाराम मलकाणी साहिबु ॿुधाई आहे ऐं उन जे मज़मून ते असांखे कीअं असां हली करे उन ते लिखूं उहो मां तव्हांजे साम्हूं पेश कयो आहे। ऐं इन सां ई तव्हां अॻियां सुवाल लिखी सघो पिया, सुवालनि जा जवाब लिखी सघो था पिया। हाणे इन खां अॻियां था हलूं पिया। असांजो 7हों नंबर जेको मज़मून आहे किताब जो, उहो 7हों मज़मून आहे शाइरीअ जा क़िस्म। माना शाइरी जेका आहे उहा घणनि क़िस्मनि जी थींदी आहे, कहिड़नि क़िस्मनि जी थींदी आहे, उन ते कलम आज़माई आहे लेखराज अज़ीज़। लेखराज अज़ीज़ साहिब खे हिकु तनक़ीदकार न पर प्रोफेसर हरीश वासवाणी साहिबु हिकु रचनाकार मञियो आहे। ही लेख संदसि किताब गुल ऐं खार तां वरितल आहे। गुल ऐं खार जी जेका हुन में लेखराज अज़ीज़ जा मकाला लिखियल आहिनि उन तां ही किताब मां वरितल आहे। अज़ीज़ बाबति वासवाणीअ पंहिंजा राया पेश कंदे पेज नंबर 13 ते लिखियो आहे। छा लिखियो आहे त अज़ीज़ पंहिंजी इल्मियत, ॿोलीअ जे ज़ब्त ऐं बेबाकीअ जे करे नामियारो हो। माना ही 3 ख़ासियतूं हुअसि, इन करे हूअ उन जे टाइम में हुनजो ख़ासि नालो हो। पर संदसि इन्हनि टिनी मथियुनि ख़ासियतुनि
खेसि पंहिंजे वक़्त जी सभ खां वॾी विवादी शख़्सियत बणाए छॾियो हो। माना उनजी जेके ख़ासियतूं हुयूं उनजे करे हू विवादनि में बि अची वियो हो वरी। गुल ऐं खार में हिकु नक़ाद जे बजाए हिकु माहिर सर्जन वांगुरु हुन पंहिंजे हम असर शाइरनि जो पोस्टमार्टम कयो आहे। माना शाइरीअ जे बारे में हुनजा जेके वीचार आहिनि उहे हिकु तरीक़े सां पोस्टमार्टम यानी खोले करे हुन ॿाहिरि रखे छॾियो आहे कि हिन शाइरीअ में छा आहे या हुनजे में छा आहे। उन ते मां चर्चा नथो कयां, उहो तव्हां पढ़ंदा त तव्हांखे ध्यान में ईंदो। हिन मज़मून जे ज़रिए लेखक शाइरीअ जा ॿ क़िस्म, हिकु दाख़िली ऐं ॿियो ख़ारिजी, घणा क़िस्म ॿुधाया आहिनि, हिकु दाख़िली ऐं ॿियो ख़ारिजी ॿुधायो आहे। ऐं संदसि शाइरीअ जी रचना जे बारे में अरबी उसूल रदीफ़ ऐं काफ़िए ते पंहिंजा वीचार ऐं उन्हनि जी घड़त यानी उन्हनि जी रचना कीअं कजे उन ते बि पंहिंजी कलम आज़माई आहे। लेखक जो मक़सदु तनक़ीद न पर शाइरीअ जी रचना प्रक्रिया सम्झाइणु आहे। छो जो जीअं हरीश वासवाणी साहिबु चई आयो कि लेखराज अज़ीज़ जेको आहे हिकु रचनाकार आहे, त उन शाइरीअ जा वधीक क़िस्म ॿुधाए करे उनजी रचना कीअं कजे, कहिड़ी शाइरी कीअं लिखिजे, उन में कहिड़ी घणियूं मात्राऊं अचनि, घणा छंद अचनि, दोहे में केतिरो अचे, टिपदे में छा अचे, चौपदे में छा अचे, उन ते वधीक लिखियो आहे। इन करे पाण वटि बि हिते तनक़ीद करण लाइ वधीक मसालो या असांखे वधीक मवाद नथो मिले पियो। इन करे मां हिन तनक़ीद खे हिते ई थो ख़तमु कयां ऐं हलां थो पियो अॻियां वारी तनक़ीद ते जेका असांजे हिन किताब जी 8 नंबर मज़मून आहे। 8 नंबर मज़मून कहिड़ो आहे? तनक़ीद। तीर्थ बसंत साहिबु, तीर्थ बसंत साहिब जे बारे में मां जॾहिं तनक़ीदी उसूल पे ॿुधाया त मां तीर्थ बसंत साहिब जे बारे में पूरी ॼाण तव्हांखे ॾेई चुको आहियां। इन करे उन ते वधीक न ॻाल्हाईंदे सिधो अचां थो तीर्थ बसंत जी रचना प्रक्रिया ते। प्रोफेसर हरीश वासवाणी जे अखरनि में संदसि ॼाण ऐं ॿोलीअ जे इज़हारी गूनागूनी खेसि पंहिंजे हम असर अज़ीज़नि में हिकु अलॻि जॻह ॾिए थी। मां खेसि नक़ाद चवण जी बजाए तनक़ीदी मज़मून निगार चवणु पसंदि कंदुसि। यानी नक़ाद न मतिलबु ख़ासि करे उनखे नक़ाद नथो चए पियो पर मज़मूनगार खे तनक़ीदी मज़मून करण वारो मज़मूनगार थो चए पियो। पेश मज़मून में लेखक तनक़ीद कीअं कजे, जेका पाण उसूल पहिरीं पढ़ी आया आहियूं उन जा उसूल हिते तीर्थ बसंत साहिब लिखिया आहिनि। त तनक़ीद कीअं कजे ते रोशनी विधी आहे। तंहिंसां गॾु ई तनक़ीदकार ऐं नक़ाद जे गुणनि ऐं सिंधी साहित्य में आयल तनक़ीदी अवगुणनि ते बि रोशनी विधी आहे। पेश लेख संदसि किताब साहित्य सार तां वरितलु आहे। साहित्य सार हिकिड़ो किताबु आहे तीर्थ बसंत साहिब जो, जंहिंमें हुन साहित्य जा उसूल ऐं अदब जा उसूल जेको आहे उहो पूरा लिखाया आहिनि ऐं उन तां ई मज़मून वरितलु आहे, उहो जेको तनक़ीद ते आहे। लेखक साहित्य रचनाऊं कहिड़ियूं आहिनि तिन जी ॼाण हिन रीति ॾिनी आहे। कहिड़ियूं कहिड़ियूं रचनाऊं जेके आहिनि उहे साहित्य जूं आहिनि। उहो छा थो लिखे पियो? सेम प्रकाशक रचनाऊं जिन मां लेखक जे वीचारनि, कल्पनाउनि, कामनाउनि ऐं प्रेरणाउनि, तजुर्बनि ऐं मुशाहिदनि जी परूड़ पवे, यानी ॼाण पवे, परूड़ माना ॼाण पवे, जीअं बैत, काफ़ी, गज़ल, मज़मून ऐं मकाला वग़ैरह। अहिड़ी तरीक़े सां लोक प्रकाशक रचनाऊं कहिड़ियूं? जेके इंसान जे ॾुखनि सुखनि, राग द्वेष, हार जीत जो आरणो वग़ैरह, ओराणो वग़ैरह, जीअं आत्मकथा, इतिहास, कहाणी ऐं अफ़साना, नाटक ऐं नाविल वग़ैरह। प्रकृति प्रकाशक रचनाऊं जगत जे मांडाणनि खे काल्पनिक चिट चिटींदो आहे, जीअं सफ़रनामा, बयानी मकाला ऐं नज़्म में हूंदा आहिनि। जीअं सफ़रनामे में कुझु असीं वास्तविक जेको आहे ॾिसंदा आहियूं उहो लिखंदा आहियूं ऐं कुझु पंहिंजी कल्पना जोड़ींदा आहियूं। ऐं चोथों थो चए पियो क्लिक कलाकारी रचनाऊं। कहिड़ी रचनाऊं? क्लिक कलाकारी रचनाऊं अदीब जे शख़्सियत जी झलक पवे, जंहिंमां अदीब जी शख़्सियत यानी पर्सनैलिटी जी जेका झलक पवे उहे। ऐं पंजो आहिनि तनक़ीदी रचनाऊं, जेको असीं पढ़ूं ई पिया, तनक़ीदी रचनाऊं साहित्यक रचनाउनि जी उपटार वग़ैरह, यानी उन्हनि जी क्रिटिसिज़म, उन्हनि जो इवेल्युएशन, उन्हनि जी वैल्यूएशन जेका आहे उहा तनक़ीद चवाए थी। ही 5 तरीक़नि जूं रचनाऊं असांखे तीर्थ बसंत साहिब ॿुधायूं आहिनि। अॻियां हली लेखक तनक़ीद ते पंहिंजी कलम हलाई आहे। लिखे थो, नक़ाद जी तख़लीक़ी क़ुवत या रचना शक्तिअ जो पुण अंदाज़ लॻाए सघिजे थो। इन्हनि जा निराला नमूना आहिनि। हिकिड़ो त आहे इल्मी, जंहिंजे ज़रिए लेखक जी जनम पत्री वाचे सघिजे थी ऐं संदसि सामाजिक ऐं आर्थिक हालतुनि जो वर्णन करे दाख़िली ऐं ख़ारिजी असर चिटीअ रीति फ़ैसिलो करे संदसि लिखियत जे खूबियुनि ऐं ख़ामियुनि जी विचूर वार उपटार कई वेंदी आहे। यानी लेखक जी पर्सनैलिटी, उनजो परिवार, उनजी सामाजिक पृष्ठभूमि छा आहे उन ते वीचार करे ऐं उन कहिड़ी तरीक़े जी रचना लिखी आहे तॾहिं उन ते उहो तनक़ीद लेख लिखी सघिजे थो पियो। लेखक तनक़ीद ते कलम हलाइण खां पहिरीं विश्व साहित्य जो बि जाइज़ो वरितो थो ॾिसिजे,
तॾहिं हिन साहिब कुझु मग़रबी विद्वारनि जीअं अरस्तालुस जा नाला बि ॾिना आहिनि। उते ई हिन साहिब सिंधी साहित्य में तनक़ीद कंदड़नि ते तिखी कलम बि हलाई आहे। तिखी कलम कीअं हलाई आहे उहो असीं अॻियां था ॾिसूं पिया। त तनक़ीदकार सिंधी तनक़ीदकारनि जे बारे में हू छा थो चए, इहे पक्षपाती पंहिंजे धुर जी उठ जहिड़ियूं उणायूं आसानीअ सां गिरकाए वञनि था, मगर ॿिए धुर जी रती मात्र कोताही आहे त उन ते झटि इट हणी बीहण संदन मुर्तको आहे, यानी संदन शान आहे। जेकॾहिं मुंहिंजे ई ग्रुप जे कंहिं माण्हूअ का बि 19वीं रचना लिखी त उन ते खे असीं एॾे त वॾे तइदाद में पेश कंदासीं, माना उनजी नंढी सी ग़लती जेका आहे उहा वॾी करे पेश कंदासीं। पर मुंहिंजे ॿिए ग्रुप जे माण्हूअ कई आहे त उन ते वॾी कंदासीं, ऐं मुंहिंजे ग्रुप जे कई आहे त असां नंढे तरीक़े सां हा इहा त मामूली सी ग़लती आहे या मात्रा जी ग़लती आहे या टाइपोग्राफिकल मिस्टेक जीअं असीं अॼुकल्ह चवंदा आहियूं, उहा तीर्थ बसंत साहिबु हिकु चइजे की हिकु तिखी तंज कई आहे उन्हनि असांजे नक़ादनि ते, सिंधीअ जे नक़ादनि ते। सिंधी साहित्य में तनक़ीदी साहित्य जे घटि हुअण जे बारे में ॼाण ॾींदे लिखे थो, असां वटि न फ़क़ति हक़ीक़ी इल्मु ऐं तजुर्बे जी अणाठ आहे, बल्कि ॿोलीअ जी ॼाण ऐं अदबी फ़हम बि कीन जहिड़ा आहिनि। हिते बि हुन हिकु वॾी ॻाल्हि चई वई आहे हली असांजे साहित्यकारनि जे बारे में। मां उन ते वधीक चर्चा नथो कयां पियो, अॻियां थो वञां। ईअं चइजे त लेखक, तनक़ीदकार नक़ाद जे ख़ूबियुनि ऐं ख़ामियुनि खां सिंधी साहित्य जे सिलसिले में पंहिंजो लेख लिखियो आहे। माना उनजो उद्देश्य छा आहे कि सिंधी साहित्य में तनक़ीद ऐं तनक़ीदकार जी जेका भूमिका आहे उहा कहिड़ी आहे, ऐं उन भूमिका खे हू ॿुधाइण में तीर्थ बसंत साहिबु कामयाबु आहे। अॻियां था हलूं पिया। साहित्य ऐं यथार्थवाद, गोविंद माली साहबु। गोविंद माली साहबु स्वतंत्रता सैनानी हो ऐं मूल रूप सां हुन नाटक में कमु शुरू कयो ऐं नाटक खां पोइ हुन मज़मून लिखिया, उन खां पोइ हुन उपन्यास लिखिया। गोविंद मालीअ खे असीं सम्राट नाटकनि जो सम्राट बि माफ़ कजो, हुनखे नावलनि जो सम्राट बि असां सिंधी साहित्य में चवंदा आहियूं। उन जो ई तनक़ीदी लेख आहे। इनखे असीं गोविंद मालीअ खे तरक़ी पसंदि लेखक जेको आहे चवंदा आहियूं। त गोविंद मालीअ खे तरक़ी पसंदि तनक़ीद जी सिफ़ में प्रोफेसर हरीश वासवाणी रखियो आहे। बिल्कुलु हुन ठीकु रखियो आहे। तरक़ी पसंदि लेखकनि जी तनक़ीद ते संदसि रायो आहे त तरक़ी पसंदि तनक़ीद जी ट्रेज़डी इहा हुई त उहा तरक़ी पसंदि वधीक ऐं तनक़ीद घटि आहे, यानी रुगो उन में सोशलिज़म जो जेको पुट आहे उहो वधीक हो, पर उन्हनि जी तनक़ीद करण जी ॼाण जेका आहे उहा ॾाढी घटि आहे। हीअ तनक़ीद तरक़ी पसंदि लेखक मार्च 1956 ईस्वीअ में लिखी आहे, जेका महावार मैगज़ीन बीना में शाया थियल आहे। हीअ जेको मज़मून आहे उहो बीना मैगज़ीन हूंदी हुई सिंधीअ जी, उन में उहो शाया थियल आहे। हींअर बीना मैगज़ीन न निकिरंदी आहे। हिन लेख में लेखक साहित्य ऐं यथार्थवाद जो सिरो ॾिनो आहे, पर पूरे लेख खे पढ़ण खां पोइ मां शख़्सी रूप में इन इहे फ़ैसिले ते पहुतो आहियां त लेख जो सिरो साहित्य ऐं यथार्थवाद घुरिजे। हा, ही प्रोफेसर हरीश वासवाणी जा वीचार आहिनि, मुंहिंजा न। अॻियां था हलूं पिया। लेखक तरक़ी पसंदि आहे, इन जे लाइ संदसि वीचारनि मथां समाजवाद जी गहरी छाप साफ़ ॾिसण में अचे थी पई। जो हिन साहिबु जेके बि हवाला ॾिना आहिनि से सभु लेखक समाजवादी आहिनि, जीअं हावर्ड कास्ट, मैक्सम गोर्की, कार्ल मार्क्स, अल्बर्ट माल्थस वग़ैरह वग़ैरह। लेखक शुरूआत में हावर्ड कास्ट जो मिसाल ॾींदे लिखियो आहे त यथार्थवाद खां सवाइ साहित्य जी रचना जो ॿियो को तरीक़ो कोन्हे। साहित्य सही माना में इंसान जात ऐं हक़ीक़त विच में ॻंढ आहे। छा में ॻंढ आहे? हक़ीक़त ऐं यथार्थ, इंसान जी जात में ऐं हक़ीक़त में हिकु ॻंढ आहे। त यथार्थवाद लाइ गोरकीअ जा अखर चिटे थो त इंसान जी हू बहु तस्वीर खींचे मलमेकारी न कजे त यथार्थवाद आहे। माना यथार्थवाद छा आहे उन जे बारे में गोरकीअ जा वीचार गोविंद माली साहिब पेश कया आहिनि। लेखक हिंदी साहित्य जो बि अभ्यास कयो थो ॾिसिजे, जो उन जो जे छायावाद जो ज़िक्र बि हिन कयो आहे। हिन मज़मून में जेको ज़िक्र कयो आहे उहो छायावाद, पैतृ गुप्त जेको ईंदो आहे छायावाद में, उनजो बि हिन अभ्यास कयो थो ॾिसे। संदसि लेख जो मक़सदु साहित्य ऐं यथार्थवाद खे सम्झणु आहे, जंहिं लाइ जिन अखरनि जी चूंड कई आहे तंहिंसां पाठक जे मन ते असर बिना रही नथो सघिजे, माना हुनजो असरु पवंदो ई पवंदो। लेखक साहित्य में जिनसियात यानी सेक्स एंड इख़लाक़, मॉरलिटीअ ते बि कलम हलाई आहे। संदसि रायो आहे त जीअं मार्क्सवाद साहित्य ऐं यथार्थवाद खे सुधारियो आहे, तीअं उन जिनसियात ऐं इख़लाक़ खे बि बहितर ऐं सेहतमंद मफ़हूम
बख़्शियो आहे। इहा गोविंद मालीअ जी राय आहे कि समाजवाद ऐं मार्क्स जे वीचारनि जे करे ही असीं मॉरलिटी ऐं सेक्सुअलिटी उन्हनि ते बीह सघिया आहियूं, जंहिंसां मां त पंहिंजी जेको आहे हुननि सां यकराए न आहियां, मां हिननि जी राय सां शामिलु न आहियां। असीं वरी कॾहिं हुन ते डिस्कस कंदासीं, पर ही गोविंद माली साहिब जो लेखक साहित्य ऐं यथार्थवाद ते असांजो मज़मून हो। हाणे अचूं था अॼु जो आख़िरी इस्म, आख़िरी मज़मून। उहो आख़िरी मज़मून में आहे अज़ीज़ जो साहित्य। पहिरीं अज़ीज़ जेको मज़मून लिखियो असीं उन ते डिस्कस करे आयासीं। हाणे अज़ीज़ जेको साहित्य लिखियो आहे उन ते जेको तनक़ीद कई आहे, उहा तनक़ीद कई आहे ॿियों प्रगतिशील वीचारधारा जो लेखक ए.जे. उत्तम साहिबु। माली, कीरत बावाणी ऐं ए.जे. उत्तम, इहे टई असांजा जेके आहिनि प्रगतिशील वीचारधारा जा पायो विझंदड़ लेखक आहिनि। ए.जे. उत्तम साहिबु प्रगतिशील लेखक मञियो वेंदो आहे। हिन साहिबु सिंधीअ जे लेखक लेखराज किशनचंद मीरचंदाणी अजीज़ जे साहित्य जी ओख डोख कई आहे। छा थो लिखे? लेखक अजीज़ जे साहित्य रचना मां संदसि कुझु शाइरी जा किताब, जेके बि शाइरीअ जा किताब लेखराज अज़ीज़ लिखिया आहिनि उन मां कुझु जा मिसाल हुन ॾिना आहिनि, जीअं त गुलज़ार अज़ीज़, शाइराणी शमा, पैमाने अज़ीज़, पछताव जा लुड़क, कुलियात, अबशार, सुराही ऐं सोज ऐं साज, अदबी आईनो, सामी, गुल वखार ऐं संदसि लिखियल टे वॾा नाटक कुमार अजीत सिंह, मिस्टर मजनू ऐं ग़रीबा मार जो ॻूढ़ो अभ्यास कयो आहे। ही लेखराज अजीत साहिब जा लिखियल किताब आहिनि, जिन जी मूं हिते ॼाण तव्हांजे साम्हूं पेश कई आहे। अज़ीज़ जे साहित्य सां गॾु संदसि जीवन जी ॼाण बि पंहिंजे मकाले में ॾिनी आहे, माना हुनजी सक्षी ॼाण बि हुन हिन में पेश कई आहे। संदसि साहित्य ते असरु कंहिंजो थियो इन जे बारे में लिखे थो त अज़ीज़ ते हिकु असरु थियो तरबियत ऐं सोहबत जो, त ॿियो वॾो में असरु थियो मुहबत जो। यानी दोस्तीअ जो असरु त हुन ते थियो ई थियो, दोस्तनि जी दोस्तीअ जो असरु थियो ई थियो, वरी मुहबत जो बि हुन ते असरु थियो, जंहिं संदसी लफ़्ज़नि में यानी लेखराज अजीत साहिबु जेको ए.जे. उत्तम खे ॿुधाइनि उन लफ़्ज़ में हुननि जे दिलि जे दरिया में तलातम मचाए ॾिनो, यानी वॾी उथल पुथल मचाए ॾिनी त कंहिं नाज़नीन जे नींहं खेसि अहिड़ो त जकड़ियो जो हू सॼी उमिरि कुंवारो ई रहियो ऐं पंहिंजियूं लाऊं लदाई सिंधी साहित्य सां। यानी कंहिं सां हुनजो प्यारु हो उहो हुनखे न मिलियो, त इन करे हाणे हुन प्यारु कयो ऐं जंहिंखे जीवन भर प्यारु कयो उहो हो सिंधीअ जो साहित्य। यानी सिधनि सिधनि अखरनि में जेकॾहिं मां चवां त अजीत साहिबु सिंधी साहित्य सां पंहिंजूं लाऊं लधियूं या शादी रचाई। लेखक संदसि नज़र में आयल साहित्यकार जे साहित्य खे मार्क्सवादी चश्मे सां वधीक ॾिठो आहे। तंहिं करे संदसि रचनाउनि जा कुझु मिसाल ॾींदे अज़ीज़ खे प्रगतिशील लेखकनि जी सिफ़ में रखण जी कोशिश कई आहे। इहो मुंहिंजो पंहिंजो निजी वीचारु आहे। इन लाइ उत्तम साहिबु अज़ीज़ जी कुझु रचनाउनि जा मिसाल पेश कया आहिनि, जीअं सरमाएदार, मुसावती, अमीरनि ग़रीबनि जा फ़र्क़, क़दामत, तंगी, इनक़लाबी नारो, नई तहमीद, नव हयाती, गनी, पोरियत वग़ैरह वग़ैरह। इहे किताब जे पेज नंबर 118 ते आहिनि। मकालो पढ़ण सां साफ़ ज़ाहिर आहे त लेखक साहित्यकार जी भाषा, कला, भाव ऐं शैलीअ जो चिट बि पेश कया आहिनि। जेॾीमहिल तव्हां पूरो लेख पढ़ंदा त तव्हांखे हुनजी पूरी ॼाण पवंदी। अज़ीज़ जी रचनाउनि जो लेखक मथां थियल असर बि साफ़ ॾिसण में अचे थो, जो लिखे थो त सुर्गवासी लेखराज अज़ीज़ न रुॻो हिकु आला नज़्म नवीस हो, पर हिकु आला नसुर नवीस बि हो। माना नसुर ऐं नज़्म लेखराज अज़ीज़ ॿई लिखिया आहिनि, छो जो हुन कुझु शाइरी बि लिखी आहे, हुन कुझु नाटक बि लिखिया आहिनि, कुझु मकाला बि लिखिया आहिनि, जीअं गुल ऐं खार में हुनजा मकाला शामिल आहिनि। नसुर में हू वरी हक़ीक़त पसंदि वधीक ऐं रुमानियत पसंदि घटि हो, इन करे हू आकाश में उॾामण बदिरां धरतीअ ते पेर जमाए थो हले ऐं शुरूआती नसुर खां ई हुनजी ॿोली नज़्म जी भेट में वधीक सलीस ऐं सुपक हुई। लेखक साहित्यकार जी देशभक्ति रचनाउनि जी साराह जा बि ढुक भरिया आहिनि त सिंध जी साराह ऐं यादि में लिखियल रचनाउनि ते बि पंहिंजा बेबाक राया ॾिना आहिनि। देशभक्त रचनाऊं जेका पैगाम अज़ीज़ मां वरितल आहिनि, तंहिंजो मिसाल बि हुननि पेश कयो आहे। कहिड़ो मिसाल पेश कयो आहे? दुश्वार न थियो देश लाइ सिर पंहिंजो वॾाइण, हिकु सिर छा हुजनि 100 त खपनि ख़ुशि थी कपाइण। दुश्वार न थियो देश लाइ सिर पंहिंजो वधाइण, हिकु सिर छा हुजनि 100 त खपनि ख़ुशि थी कपाइण। यानी देश जे लाइ जेकर तव्हां वटि हिकु सिर आहे त उनखे बि कपाइण में, उनखे बि बलिदान ॾियण में कीॿायो न, हिकु न 100 बि हुजनि त ॾींदासीं।
तरक़ी पसंद लेखक जी असूली ऐं रवायती तनक़ीद आहे, जंहिंखे उत्तम साहिब तरक़ी पसंद तनक़ीद जो तमिग़ो पाराइण जी नाकाम कोशिश कई आहे। इहा हुई असांजे अॼु जे हिन वीडियो जा 5 ॿिया मज़मून। असीं अॼु ताईं कुल 10 मज़मून तनक़ीदी मज़मून ॾिसी चुका आहियूं, उन्हनि ते पंहिंजा मां राया पेश करे चुको आहियां। मां सम्झां थो हीअ तनक़ीदी मज़मून तव्हांखे पढ़ण में ऐं सम्झण में पूरा कामयाबु विया हूंदा। जेकॾहिं तव्हांखे लॻे थो त अहिड़ा मज़मून असांखे अहिड़ा वीडियोज़ असांखे मिलंदा रहनि त असांजे हिन चैनल ते पंहिंजी टीका टिप्पणी, पंहिंजी कमेंट्स उहे ज़रूरु विझंदा। जेके तव्हांखे अञा अॻियां छा खपे उन जी बि कमेंट्स असांखे ॿुधाईंदा त असीं उन्हनि ते कमु करणु शुरू कंदासीं। असां सां गॾु रहिया तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। वरी अॻिले आर्तवार ते ॿियो वीडियो खणी करे तव्हांजे साम्हूं ईंदासीं। महिरबानी। जिए सिंध जिए हिंद।